जिए लतीफ़, जिए शाह सचल सामी जी बोली। नओ न्यापो प्रोग्राम सां मां वीना श्रींजी अवां जे ख़िदमत में हाज़िर आहियां। ॾात ऐं हयात हिन प्रोग्राम तहत अवां जे ख़िदमत में प्रोफेसर DL काका जे पूरे जो ज़िक्र कंदासीं। उन्हनि जो वास्तु लाड़काणे सां हो ऐं मूं लाड़काणे जे केतिरनि किताबनि में उन्हनि जे बारे में ॼाण हासिलु करणु चाही, पर मूंखे कुझु बि मिलियो। लाड़काणो साह सेबाणो ॾिठुमि, उन में कवि किशनचंद बेबस, दुखायल, हरी दिलगीर इन्हनि जूं आर्टिकल त मिलियूं ऐं इन खां सवाइ मुंहिंजे पीउ जी आर्टिकल शहदादकोट शहर ऐं म्यूनिसिपालिटी महाराज गोपी कृष्ण उहा ॾिठुमि। तोलाणी जो हो, ॿियनि जा ज़िक्र ॾिठुमि, पर किथे बि DL काका जो ज़िक्र मूंखे न मिलियो। त अॼु सदन पोरे जो ज़िक्र कंदासीं। उन्हनि ग़ज़लुनि जो गुंजो जेको आहे हिकिड़ो किताबु मरतब कयो आहे, जंहिंमें 50 शाइरनि खे शामिलु कयो अथऊं। गुल खां वठी मौजूदा पीढ़ी ताईं जेके आहिनि से शाइरनि खे उन्हनि चूंड कई आहे। त ग़ज़ल जी हिकु पंहिंजी ख़ूबसूरती आहे ऐं मूंखे पंडित आस्करण शर्मा ॾाढा सुठा क्लासिकल ॻाइणा हुआ। उन्हनि जी ग़ज़ल जूं के सिटूं ॻातल ऐं जेके मुंहिंजे दिलि जे क़रीब आहिनि, हिकु LK प्रेम जी आहे, उहे मां तव्हां सां शेयर कंदसि। के घड़ियूं मूं सां गुज़ारे बि त ॾिस, के घड़ियूं मूं सां गुज़ारे बि त ॾिस, मुंहिंजी सोहबत न महांगी पवंदे, मुंहिंजे सोहबत में तूं घारे बि त ॾिस। या हिकिड़ो ॿियो ग़ज़ल उन्हनि ॻातो आहे, जे खणी पंहिंजो मूं हथु वधायो पिरी, जे खणी पंहिंजो हथु मूं वधायो पिरी, छो न पंहिंजो पलउ तो छॾायो पिरी, राति ॻाल्हियूं कंदे चंडु आधीअ लड़ियो, हौसलो दिलि जो ईअं तो वधायो पिरी। यानी हिन ग़ज़ल में सॼो मंज़र अखियुनि आॾो अची थो वञे। त ग़ज़ल जेका आहे उहा हिकु ख़ूबसूरत सिन्फ़ आहे। अॼुकल्ह जी शाइरी उते ई पढ़िजे, उते ई विसरी थी वञे, पर के अहिड़ा ग़ज़ल आहिनि ऐं काका अहिड़ी शाइरी आहे जेके दिलि जे गहराइनि ताईं असरु कनि थियूं। त ॾात ऐं हयात में असीं उन्हनि जो ज़िक्र कंदासीं, प्रोफेसर काका जो। मां तव्हांखे पंहिंजे पसंदि जे फ़नकार आज़ाद सूफ़ी जी आवाज़ में बि कलाम ॿुधाईंदसि। सिंध मुंहिंजी अमां सूंहं तुंहिंजी मथां, छा लिखी छा लिखां, हिकु कलम हिकिड़ो मां, कीअं पूरो पवां कीअं पूरो पवां। अचो हिन सिलसिले खे अॻिते वधायूं। छा वटींदे ॾिसी फोटो ऐं पढ़ी ख़त में जा, मां जो आहियां सो रुॻो शेर मां ज़ाहिर आहियां। ग़ज़ल जो ही बंदि सुगुन आहूजा जो आहे, जंहिंजी चूंड सिंधी ग़ज़ल जो गुंचो इन मां कई आहे। इन जो मरतब कंदड़ आहे दयानंद L काका। ॾात ऐं हयात में हैदराबाद सिंध जे नेशनल कॉलेज जे पर्शियन जे प्रोफेसर ऐं विरानी हिंद में अची आर्काइव जी असिस्टेंट डायरेक्टर तौरु उन्हनि मुलाज़मत कई। विरानी जी मार ऐं सितम ज़रीफ़ी त ॾिसो
जेको आर्काइव सां जुड़ियल हुअण जे बावजूदि उन जो ख़ुदि जो रिकॉर्ड समाज वटि न जे बराबरि आहे। नओं न्यापो तहत जेको रिकॉर्ड हथु लॻो ऐं संदनि हिकु मारवी जी वीडियो क्लिप्स जेका आहे सा उहा हिन प्रोग्राम में शामिलु करे रही आहे। मुंहिंजी साणुनि मुलाक़ात एकेडमी ऐं सिंधियुनि जे इलाइक़े राजेंद्र नगर जे सिंधी समाज में थी। KR मलकाणी साहिबु ॿियनि मेंबरनि खां अलावा DL काका ऐं मूंखे बि चूंडियो। लिटरेरी कमेटी ते बि गॾु कमु करण जो मौक़ो मिलियो। काका जो वास्तो लाड़काणे सां हो, पर मूंखे उन्हनि जे कम जो को बि रिकॉर्ड लाड़काणो साहिबाणो वारे किताब या लाड़काणे जे शख़्सियतुनि वारनि किताबनि में नज़र न आयो। लाड़काणो साहिबाणे वारे किताब में या लाड़काणे जे शख़्सियतुनि वारनि किताब में न मिलियो। लाड़काणो साहिबाणे में दादा दिलगीर, कवि किशनचंद बेवस, दुखायल ऐं मुंहिंजे पीउ महाराज गोपी कृष्ण जी आर्टिकल मूंखे नज़र आई। शहदादकोट शहर ऐं म्यूनसिपालिटी। दिल्ली में दीवान कौड़ेमल चंदनमल ते जेको एकेडमी जो पहिरियों सेमिनार थियो तंहिंमें इन्हनि सां गॾु कमु करणु ऐं पेपर पढ़ण जो मूंखे मौक़ो मिलियो। मारवी तरफ़ां खेनि किन प्रोग्रामनि में लेखक ऐं तालीमदान तौरु शिरकत करण जी नींढ बि ॾिनी। ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त उन्हनि जी तक़रीर जी वीडियो रिकॉर्डिंग हथु लॻी। इन में काका साहिबु दिल्लीअ में प्रिंटिंग प्रेस न हुअण ऐं किताबनि जी छपाई में ईंदड़ किन दिक़तुनि जो ज़िक्र कयो आहे ऐं इहा बि सलाह ॾिनी त पंचायतूं आइन में तरमीम करे ॿारनि खे सिंधी सेखारनि। ॾात ऐं हयात में संदनि ज़िंदगी कॉन्ट्रीब्यूशन ऐं अदब ते रोशनी विझण खां पहिरीं संदनि वीचार अचो त हिन वीडियो में ॿुधूं। या कीअं उहे सेखारींदा, 3 महीना सेखारींदा, 3 महीननि खां पोइ वारनि खां विसरी वेंदी। तंहिंजे करे पंचायतुनि जे मार्फत जेकॾहिं अमेंडमेंट कबी ऐं के एनरोल कबा, ॿार सिखंदा ऐं उन्हनि जो नॉलेज आहिस्ते आहिस्ते वधाईंदो वञिजे त सिखी सघंदा। ॿियो अरमान जी ॻाल्हि आहे जो असांजे राजधानीअ में का सिंधी प्रिंटिंग प्रेस कान्हे। अॻे हुयूं, उहे बंदि थी वियूं। छो बंदि थी वियूं? छाकाणि त हिते एतिरो उन्हनि खे प्रिंटिंग लाइ मटीरियल न पियो मिली सघे। रिज़ल्ट हाणे छा थियो आहे त असांखे जेकॾहिं को किताबु छपाइणो आहे त अजमेर सां मैनुस्क्रिप्ट मोकिलींदा अजमेर में या ॿिए कंहिं हंधि या अहमदाबाद में, आदिपुर में, बम्बईअ में, उतां छपिजी था। प्रोफेसर दयानंद काका जो जनम 1 मार्च साल 1917 में लाड़काणे में थियो। संदसि पिता जो नालो डॉक्टर लक्ष्मीचंद हो ऐं वफ़ात हिते दिल्ली में साल 1996 में कयऊं। तालीम BA आर्ट्स ऐं MA बॉम्बे यूनिवर्सिटी मां कयऊं। इनामनि ऐं वज़ीफ़नि जो ज़िक्र कयूं त फेलो DJ सिंध कराची ऐं शिराज़ी मेमोरियल प्राइज़, सर लॉरेंस जेकर्स प्राइज़, अब्दुल हईजी दिनशा प्राइज़, हैदराबाद सिंध जे नेशनल कॉलेज जा पर्शियन जा प्रोफेसर हुआ। विरागी बाद दिल्ली जे आर्काइव्स डिपार्टमेंट में असिस्टेंट डायरेक्टर हुआ ऐं तालीमदान जे हैसियत में लाजपत नगर SAS मॉडल पब्लिक स्कूल जा चेयरमैन हुआ। सिंधु समाज जा वाइस प्रेसिडेंट, सिंधी एकेडमी जे पहिरें गवर्निंग बॉडी जा मेंबर ऐं लिटरेरी कमेटीअ सां वाबस्ता रहिया। एकेडमी जे पहिरें किताब सिंधी ग़ज़लुनि जो गुंचो मरतब कयो, जंहिंमें 50 ग़ज़लगू शाइरनि खे शामिलु कयो आहे। किताब जी क़ीमत 35 रुपया आहे ऐं छपाई जो साल 1995। ख़लीफ़े गुल खां वठी नई टईअ जे सदफ़ ताईं 50 शाइरनि खे शामिलु कयो आहे। दिलि त चवे थी 50 न त 25 शाइरनि जे ग़ज़लुनि जा बंद शामिलु करियां, पर इहो मुमकिन नाहे। हिकु अधु जो ॾात हयात में ज़िक्र कंदसि। DL काका मुहाग में फरमाइनि था, ज़िक्र जज़्बनि जो तख़युल जे ज़बानी वाह वाह शाम, छो की न ग़ज़ल रौनक महफ़िल थी पवे। लताफ़त जे लिहाज़ खां ग़ज़ल सिंधी शेर जी हिकु अहम सिन्फ़ आहे, जंहिंजी शुरूआत जो पतो पूरो नाहे, अॼु ताईं पइजी न सघियो आहे।
एतिरो पक सां चई सघिजे थो त उरूज़ जे असूलनि पटांदड़ लिखियल झूने में झूनो फ़ारसी आमेज़ सिंधी गज़ल जे हथ आयल आहिनि सिया नूर मोहम्मद टिखड़ाईअ जा, जंहिंजो ख़स्ता तख़लुस हो ऐं अटकल 17वीं ईस्वी सदी जे आख़िर में इहा हो। इन मां अनुमान कढी सघिजे थो त सिंधी गज़ल जी शुरूआति मज़कूरा सदी जे पोएं अध में थी हूंदी। पहिरियों सिंधी शाइर जंहिंजो दीवान जोड़ियो वियो सो हो ख़लीफ़ो गुल मोहम्मद। काका हवाले तौरु डॉक्टर अयाज़ कादरी जी किताब सिंधी गज़ल जी ओसर ऐं डॉक्टर अब्दुल जब्बार जूने जो बि ज़िक्र कयो आहे। सांगी, बुलबुल, मुख़लिस ऐं केतिरनि सिंध जे शाइरनि खे शामिलु कयो आहे त ॿिए तरफ़ दुखाइल, ज़िया, फ़ानी, दिलगीर, इंदिर भोजवाणी, श्याम ऐं ॿिया केतिरा कुल 50 शाइर शामिलु कया आहिनि। हिंद ऐं सिंध जे हिकु अधु शाइर जे गज़ल जे बंधन खे शामिलु करे इजाज़त वठंदसि। हिन गज़ल में फरमायो वियो आहे, दुनिया सां न रख यार यारी कॾहिं, जो कंहिंसां इन पत न पारी कॾहिं क़ासिम। राति खे ॾींहुं ऐं ॾींहं खे चओ राति, राज में जे अथई रहणु वाजिबु, सांगी जो गज़ल आहे। अॼु जे दौर सां लागू थींदड़ त ॿिए तरफ़ हिंद जो गज़ल गू शाइर दिलगीर फरमाए थो, जे महिनत बिन माल मिले को छा लाइ पाण पतोड़जी हलिजे, बिन कमाए नानका मूंखे साधन जहिड़ो कर। ॾाते हयात में दयानंद काका जे शेर सां नओं नियापो प्रोग्राम खे अलविदा कंदासीं। जिन जोड़ी जीअ में जाइ हुई से यार किथे, जिन जोड़ी जीअ में जाइ हुई से यार किथे, ग़मख़ार किथे, हीअ दिलड़ी जिन लाइ मांदी हुई से मुहिब मिठा मन ठार किथे। वीना श्रीजी से इजाज़त ॾींदा, साथ सलामत। हाँ मन जीत जीत के उम्र गवाई, सजना बेली हुण तो हार फ़कीरा, जीतण दा मुल कोडी हारण दा मुल हीरा। मन हीरा लहंदा लख किरोड़े, अड़िय मां बेली कोडी लहंदी कसीरा। पर हुण बिन हार मञई मियां बाहू, त तूं बे मुर्शिद बे पीराड़े यार। जुतिय जो नाहड़ यार आशिक कीअं सॾाया, जोड़ जुतिय जो नाहड़ यार आशिक कीअं सॾाया। आशिक कीअं सॾाया सजण मां दास बिदर जो नाहिया, हक़ दास बिदर जो नाहिया। जोड़ जुतिय जो नाहड़ यार आशिक कीअं सॾाया, जोड़ जुतिय जो नाहड़ यार आशिक कीअं सॾाया। मुरलियों सुरलियों नाद नफीला, मुरलियों सुरलियों नाद नफीला, दर दर भी न वजायण यार, दर दर भी न वजायण यार, वजायण यार। जोड़ जुतिय जो नाहड़ यार आशिक कीअं सॾाया, जोड़ जुतिय जो नाहड़ यार आशिक कीअं सॾाया।